दर्दन जो दरिया। जेकॾहिं पोइ न मुड़िया त इन्हनि जूं क़बरूं तव्हांखे मां हिते ई ठाहे ॾींदुसि। पर इन खां पहिरियां हुननि सां ॻाल्हियूं करे मां मयार लाइण चाहियां थो। ओ जातो ओॾे ॾिस कीअं असांजा भलारा नसीब असांजे दर ते अची पहुता अथई। नसीब अदा हर को पंहिंजा नसीब पाण ठाहींदो आहे। को खट ते वेही तो खाए त को पट ते वेही तो खाए। सभु कुदरत वारे जा रंग आहिनि। कंहिंखे त ख़ुशियुनि जा झोल भरे तो ॾे, के त ज़िंदगीअ पर वेठा रोइन। सची आई हदीस, बिल्कुलु सची आई। सूराना तू सची आई। असांजे नसीब जे निड़ीअ जे मथां तुंहिंजी लत रखियल आहे। जॾहिं वातो वारी लत हटंदी न वो थोड़ो नसीब असांजो कुझु अॻिते सुरंदो। पर जेकॾहिं तो अञा हुन जे मथां ज़ोर रखियो पोइ त साईं असांजा पसा उते ई पूरा थी वेंदा। अदा मां भला कीअं चाहींदसि त तव्हांजा नसीब बुरा हुजनि। माई बानो हाणे महिरबानी करे ये हेठायूं मथायूं करण छॾे ॾे। जेका बि मन में अथई न साफ़ साफ़ असांखे ॿुधाए ॾे। बाक़ी इहो न सोच त तुंहिंजी इन हेठाई करण सां असांजे दिलि में का तोला इज़त थींदी। माई जादो इहा त मूंखे बि ख़बर आहे। अदा ऐं तुंहिंजे दिलि में मुंहिंजे लाइ केतिरी इज़त आहे। अती मुंहिंजी उहे ॾींहं विया, अती उहे दौर विया। दे मुंहिंजी ही दजाली दौर थई दजाली। जेकॾहिं कंहिंखे ॿ रुपया खाराईंदी न त कुझु इज़त बि थींदई, न त बाबा को ईअं लौणू वराए बि कोन ॾिसंदई। अदा मां हिते इन लाइ न आई आहियां त तव्हां मुंहिंजी इज़त कयो, रिलियूं विछाए खट ते विहारियो। मां इन लाइ आई आहियां त तव्हां पंहिंजो ज़िद छॾियो। मां नथी चाहियां त मुंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजी न्याणीअ जो घर फिटे। अदी असीं पाण इहो ई था चाहियूं त कूंज ऐं मिटल हिक ॿिए सां पिट थी हलनि। पर न साईं, तव्हांखे रत जे रिश्तनि खां वधीक पैसा प्यारा न। पैसा तव्हां पैसनि खे ई अहमियत ॾिनी। कूंज जे पैसनि मां तव्हांखे छा वरियो? तव्हांखे कूंज जी अकाउंट वारा पैसा घुर्जनि न। हा माई, जेसि ताईं उहे पैसा जाड़े जे अकाउंट में न वेंदा न असीं चुप करे कोन वेंदासीं। हाणे फैसलो तव्हांजे हथ में आहे। या न्याणी जो घर बचायो या पैसा ॾियो। तव्हां मिठल खे वापसि घुरायो, पैसा तव्हांखे मिली वेंदा। अदी पहिरीं पैसा वञी मुंहिंजे अकाउंट में मोकिल ऐं वो बैंक वारी पर्ची ठप्पो लॻल हुजेसि अची मुंहिंजे खीसे में विझ। पोइ मां मिठल खे हिते घुराईंदुसि। जेकॾहिं तोखे इहो मुंहिंजो फैसलो मंज़ूर आहे त हींअर जो हींअर वञ बैंक ऐं वञी मुंहिंजे अकाउंट में पैसा मोकिल। ठीकु आहे अदा, ॾींहं ॿिनि में तव्हांखे पैसा मिली वेंदा। ऐं अदी बानो असां बि 2 ॾींहंनि खां वधीक इंतज़ार कोन कंदासीं। हा ओ ॿ ॾींहं थी, 2 ॾींहं 3 ॾींहं न थिए। काॾे निकिती आहे? घर में वेहण कोन थो अचई? चाचा तुंहिंजी अच्छी ॾाढ़ी थी वई आहे, पर अञा ॻाल्हाइण जो ढंग कोन सिखियो अथई त कंहिंसां कीअं ॻाल्हाइबो आहे। तूं मूंखे न सम्झाए, बसि इहो ॿुधाए त काॾे थी वञी? मां इजाज़त ॾे थी वञा, तुंहिंजो कमु आहे। मतां वरी ॿियो रुख करीं असांजी शादीअ में खंजाणो। हाणे घर मां जॾहिं बि निकिरंदसि न त तोखे ॿुधाए पोइ निकिरंदसि। हींअर वाट छॾे ऐं मूंखे वञण ॾे। हरू भरू फशरी करे ॻोठ जा माण्हू न खिलाए। जेकॾहिं तव्हांखे इज़त जी परवाह हुजे हा न त असांजो घर छॾे असांखे ख्वार न कयो आहे।
असां दिलबर जे सिर जा घोर आहियूं। इहो वरियाम इन्हनि सां बीठो टहक थो ॾे। अदा पता न वरियाम खे इहा ख़बर न हुजे त ज़मीन तां असांजे दिलबर वारनि में तकरार हले थो। अदा हिक ई ॻोठ जी ॻाल्हि आहे, नंढे वॾे खे ख़बर आहे त पोइ वरियाम खे ख़बर कीअं न हूंदी? हाँ अदा ईअं बि थी सघे थो मता हिनखे ख़बर न हुजे। अदा मञोसीं त इहा ख़बर हिन वरियाम खे न आहे। राणी ऐं नसीरा दिलबर वटि हुयूं, उतां असां मोटायूंसीं। इहा त ख़बर अथनि न। पोइ अदा मां छा कयां? पुछ वञी ने वरियाम खां त एतिरो बेगरत छो बणिजी वियो आहे? हिननि खे बि ॾिसी वठंदासीं। अचो था गुलू। दिलबर तो ऐं असांजे विच में लख तकरार सही, पर यार जेका तो मुंहिंजे पहिरीं जी मलूक खां तलाक कराई आहे न, इहो थोरो मां तुंहिंजो कॾहिं बि नथो विसारे सघां। थोरो यादि रखण वारा चंद माण्हू हूंदा आहिनि ऐं उन्हनि मां तूं बि आहीं जेको सभु कुझु दरगुज़र करे असांखे पंहिंजो थो सम्झे। वरियाम जॾहिं बि शादी करे न असांखे ज़रूर यादि कजांइ त कयो कमु किटली। मोहबतूं बरक़रार रहनि, बाक़ी यार हिक ॿिए खां परे करे बि कोन वेंदासीं। कुंज तू मजाक पई समझी, पर इहा हकीकत आहे। जेकर तू हिते रहियल हूंदे न त मामा मामी मिठल जी ॿी शादी ज़रूर कराईंदा। कुंज सोच, कुछ सोच त पोइ तुंहिंजो छा थींदो। कुंज असांखे पंहिंजो दुश्मन पई सम्झे। इहा त मूंखे ख़बर आहे त तव्हां मुंहिंजा केतिरा सॼण आहियो। तव्हां त इहो ई चाहियो था त मां हिन घर मां निकिरी वञा। तव्हांजो मक़सदु आहे अॼु निकिरां सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। वेठी रहो, असां ते को ॿार आई छा? तूं ॿार न आहियां त सुबुह शाम वञण जूं सलाहूं छो था ॾियो? असां तुंहिंजी भलाई में आहियूं, पर तूं छा ॼाणी भलाई मां? ये जेका बिल्ली आहे न, इहा चिचड़नि ते पई पल बि, हिनखे ॿियो छा खपे? पंहिंजो वात बंदि कर गोराम। ॿीहर मूंसां अहिड़ी बदतमीज़ी कई न त घर मां धिका ॾेई कढी थी साए। तूं मूंखे हितां घर मां कढंदी? मूंखे इहो त ॿुधाए, तुंहिंजी छा औकात आहे मुंहिंजे अॻियां? छा तूं मूंखे पंहिंजी औकात पियो ॾेखारी? हा, ही घर जेको आहे न मुंहिंजो आहे, गोराम खान जो ऐं दुआ जो। तूं त हिते ठली सवाली थी रही। हा, कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं असां चाहियूं न तोखे असां हितां तड़े कढी सघूं था। अम्मा ऐं बाबा जे टुकड़नि ते पलजण वारा ज़बान संभाले ॻाल्हाए। रोक पंहिंजे हथ खे। तुंहिंजी इहा मजाल जो तूं मुंहिंजी न्याणीअ मथां हथ थो खणी? निकिर मुंहिंजे घर मां। सी छा तो? मां चवां थी हींअर जो हींअर निकिर। ठीकु आहे चाची, ठीकु आहे, घणो ई बर्दाश्त कयो। मूंखे बि हिन घर में रहण जो को बि शौक़ु न आहे। ओड़े पाड़े जा बि ताना सठम, ॻोठ वारनि जा बि ताना सठम। अॼु हीअ तवारी जेका कूंज आहे न, इहा बि मूंखे ताना थी ॾे। मां तव्हांजे टुकड़नि ते पियो पलजां न, इन जे करे ही पंहिंजा होश पई वञाए। हिन बि ग़लति ॻाल्हाया, तॾहिं मां ही पंहिंजो हथु हिन ते खयों। हाणे मां हिन घर में कोन रहंदुसि। दुआ ॻाल्हि ॿुध, मां अधीअ जे घर वञा थो ऐं जेको बि तुंहिंजे हिते सामान पियो आहे न, इहो पैक करे अधीअ जे घर अच। न गुराम न, मां तोखे हितां न वञण ॾींदसि। जेकॾहिं तूं चाहीं थी तूं ऐं मां प्यार मोहबत सां रहूं त पोइ हिन घर में असांजो रहणु मुमकिन न आहे। या त तूं मूंसां गॾु हली अधीअ जे घर में रहो, या पंहिंजे लाइ ॿियो को रहण जो बंदोबस्तु कर। बाक़ी हिन कारी ॿिली कूंज जे हूंदे मां हिन घर में नथो रही सघां। गुराम, गुराम, कुंज तू पंहिंजो घर बर्बाद करे हिते अची वेठी, हाणे मुंहिंजो घर फिटाइण जे चक्कर में। इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। गोराम हर वक़्तु मूंखे बिली बिली करे सॾे थो। आख़िर ही मसलो थियो छा अथऊं? अम्मा, गुराम जो को बि ॾोह न हुयो, सॼो ॾोह तुंहिंजी हिन बिली जो आहे। जेतिरो जल्दी थी सघे हिनखे हितां कढियो, न त हिनखे मामा वटि छॾे अचो। कान वेंदसि मां, कान वेंदसि मामा वारनि जे घर। ॾिसां थी मां हितां मूंखे केरु थो कढे। पाण सां गॾु तव्हां त असांजो बि सुकून बर्बाद करे छॾियो आहे।
ॼाण सां मसइलो हल कोन थींदो। तोखे जेकॾहिं पंहिंजे भाइरनि ॾे हलणो आहे हल त मां छॾे थो अचां, मां तोखे ज़रूर छॾे ईंदुसि, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। पर वरियाम जी शादी खां पोइ हूं अदा ने अपोक करे छॾियो आहे, ओडीअ ॿिनि में अची वेंदो। तोखे मूंसां हलण जी ओॾे काई बि ज़रूरत न आहे। तुंहिंजो भाउ अचे भली अचे असांजे अखियुनि ते, पर वरियाम जी शादी खां पहिरियां मां तोखे इजाज़त कोन ॾींदुसि। ऐं तूं वञण खे छॾ ऐं घर खे संभाल, वरियाम जी शादी आहे। ओड़े पाड़े जूं मायूं ईंदियूं उहे छा सोचींदियूं? असांजे घर में तोखां सवाइ ॿी कहिड़ी माई आहे जेका सेरा चवराईंदी ऐं महिमाननि सां मुंहुं ॾींदी? तूं छा थो सम्झी त मां तव्हांजे काज जे विच में वेहंदसि? मां सम्झां थो तोखे मारणो ई पवंदो, तूं इहे कोन सम्झंदी। त पोइ बंदूक खणी हण मूंखे। वरियाम जी शादी थी वञे, बाक़ी तुंहिंजो इहो शौक़ बि पूरो कंदुसि। अदा तू घर छॾे आए असांजे अखियुनि ते, पर छोरी दुआ खे बि त वठी अची आ न। ही पर मतड़ियो आहे, थोरी घणी ॻाल्हि ते कुझु सोची कोन थो ऐं ठका थो अची हिते करे। अदा साईं, जॾहिं मां आयो आहियां त दुआ बि अची वेंदी। अड़े सखणे हथ आयो तोखे को मथे ते विहारियूं छा? हा एतिरा ॾींहं अकबर खान जे घर जा फर्श पे साफ़ कई, अड़े कहिड़ो अचरो मिलियो तोखे? ऐं तोखे ठोकर हणी घर खां ॿाहिरि कढियऊं ऐं तो मुंहुं सुजाए अची हिते निकिते। छा असां समूरी रांदि इन्ही करे रचाई त तूं इन्ही छोरी दुआ सां कावड़जी सिधो अची हिते ठका करे? अदा साईं, हाणे इहो टाइम मूंखां कोन थो थिए। ॿियो ॿुधाए भला छा कंदे तूं? अदा दुआ ॿिनि ॾींहंनि में हिते अची पहुचंदी। इहो तुंहिंजो वहम आहे अदा। ये छोरियूं बानो जी पढ़ायल आहिनि, जेसी न ये बानो बेगम जेरी आहे, छोरियूं हुनजे कच्छ मां न लहंदियूं। अदी दुआ खे मां हाणे पंहिंजी मुठ में फसाए छॾिया, उहो मूंखां सवाइ हाणे कोन रही सघंदी आहे। या तुंहिंजी भुल आहे गोराम त को छोरी तुंहिंजे पोयां ठका अची हिते कढंदी? या वरी तूं सोचींदो त इन चोरी जो तुंहिंजे लाइ ह्या पार्टी पवंदो, रड़ंदी रांभा टकंदी त मुंहिंजो मोभी घोट मूंखे छॾे वियो आहे, ससु वांगुरु पोयां तुंहिंजे ईंदी आहे न? मथो फिरियो अथई। अदा साईं, तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा त दुआ हिते ईंदी, या त पंहिंजे पीउ माउ खे फोर्स कंदी त अलॻि बगलो वठी। नींगर नंढी जुमा घणा, इहो बि ॾिसंदासीं साईं त इहा छोरी तुंहिंजे लाइ घणनि फ्लोरनि जो मालात थी ख़रीद करे। अरे हाणे तव्हां हिक ॿिए खे ताना त न ॾियो। कुझु सोचो, इहो सोचो त ये बानो बेगम ऐं अकबर खान असांजे पेरनि में कीअं अची किरनि। हाणे तूं ई का हिनखे सलाह ॾे त अहिड़ो छा करे जो बानू बेगम हिन खां हथ ॿधी माफ़ी वठे। साईं, हाणे तव्हां ई ॿुधायो त हिननि छोकिरियुनि जो मां छा कयां? हिननि जी ग़लतीअ करे मां गोराम ते तेज़ थी वियसि ऐं हू कावड़ में अची घर छॾे हलियो पियो। बानू ही ॿई कोन सुधरंदियूं, कोन जॻह तूं जाड़े वारनि वटि छॾिया तो आखे गोराम वारनि वटि। केतिरो हिननि खे पाण वटि राईंदासीं बानू बेगम, जेतिरो बि हिन ते हथ रखूं ही पिघड़ंदियूं थियूं वञनि। जॾहिं ही पंहिंजे घर वेंदियूं त पोइ ई पंहिंजूं ज़िम्मेवारी सम्झंदियूं। हाणे तव्हां ॿुधो तव्हांजे बाबा जानी छा चयो, पंहिंजो सामान ॿधी रखो, सुबुह जो तव्हांखे रवानो कंदसि। दुआ खे अम्मा गोराम ॾे भले छॾे अचे, पर मां हिते रहंदसि जेसि ताईं मिठल अचे। मूंखे लाचार आहे जो मां हितां वञा, तो पंहिंजी तबाही कई आहे त तूं वञ न हितां। तूं केरु थींदी आहीं मूं ते हुकुम हलाइण वारी? हा साईं ॿुधो पिया न, सॼो ॾींहुं ईअं ई थियूं पाण में विढ़नि, लॻे ई नथो त ही पाण में सॻियूं भेणूं आहिनि। बानू सुभाणे पहिरियों कमु इहो कर, हिननि ॿिन्ही खे हितां रवानो कर, रवानो करी। बाबा जानी मां छा कयां ॿुधायो मूंखे? शादी खां पोइ अव्हांखे हिते हिन घर में मुरायो, इहा मुंहिंजी वॾी ग़लती हुई, ग़लती हुई इहा मुंहिंजी वॾी। हाणे ॾुख में या सुख में अव्हांखे पंहिंजे घर में ई रहणो पवंदो। सुबुह जो सवेरे हितां निकिरी वञिजो, मुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे। बाबा जानी, मिठल जे अचण ताईं मां हिते रहां न? का बि ज़रूरत न आहे कुंज, जॾहिं तूं ओॾा वेंदीअ पोइ मिठल वापसि ईंदो। साईं, मूंखे तव्हांजी राय पुछणी हुई। हाणे सुबुह जो तव्हां हिननि ॿिन्हिनि खे हिते कोन ॾिसंदो। हा हा, असां हली वेंदियूंसीं, पोइ असांजी आवाज़ ॿुधण लाइ बि तव्हां सिकंदव। ठीकु आहे बाबा जानी, जिगर तव्हांजो इहो ई फ़ैसिलो आहे त उन ते असां अमल कंदियूंसीं, पर असांखे हमेशह तव्हांजी दुआ जी ज़रूरत रहंदी।
वरियाम तुंहिंजो असांखे ईअं दिलबर वारनि सां मिलण सुठो कोन लॻो। पर इन में गलत छा हुयो? शाबाश अथई यार, कल कलो को ॾींहुं ऐं अॼु तूं उन्हनि सां ई बिटा बिटा भाकुर पाए खिली मिली पियो। माण्हू छा सम्झंदा वरिया त एतिरा बेगरत बणिजी विया आहिनि? गुलू मां ख्याल थो कयां त तूं वञे थो गाटे ते चढ़ंदो। थोरो अदब सां ॻाल्हा। जल बकरी दनारनि जा धक, हाणे अदब असांखे तूं सेखारींदी। तूं मां तव्हां सां बहस करणु नथो चाहियां। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो दिलबर सां मिलणु ॾुखियो थो लॻे न त ॿीहर मां दिलबर सां कोन मिलंदुसि। हाणे कई न वरियाम कम वारी ॻाल्हि। जेकॾहिं तूं पहिरियां ई ग़लती तस्लीम करी आहे त पाण में एतिरो बहस ई कोन थी आहे। ग़लती थी वई, ॿीहर कोन थींदी। चङो मां हाणे हलां थो। माशाअल्लाह माशाअल्लाह। सियाणी वरियाम जी शादी करे था कर। वरियाम जी शादी में बाकी वञी 2 ॾींहं बचिया आहिनि। दाज वठी आई वॾो पार त लाहे छॾियो आहे, बस थोरो घणो सामान। अॼु ई वञी जान छॾाए थी आहे। सावण जे पे पैसा खपी विया आहिनि। अॼु वञी को पिड़ीअ ते ढोर ढगो खपाईंदा, वरी 2 रुपया ॾींदा त वठी आणे ॾींदीमान। पोइ तूं वञी सावण सां सौदो कर न। हिन वक़्तु हुन जो घणो ख़र्चो अची वियो आहे। जेकॾहिं हुन जो रुख चढ़े त ईअं असली दूनार कुटींदी, सजाए दुंबो बणाए छॾींदी। अदी असल मां ईअं मार जो पक्को है। अच्छो आहे तुंहिंजो मोह। मार जो पको नहीं, मिड़े बेपतो ही। जेकॾहिं पितो हुजे या त असांजे टुकरनि ते जे न पवी आ, वञी कुझु कमाए खाई आ। बाक़ी हीअर कम कंदे बंदूक थी लॻई है न। अरे महाराज भाग वारो हा, मूंखे शादी मुरादी में एतिरो थो मिले जो पंहिंजो गुज़र करे वेंदुसि। माठ करे वियो, मुंहिंजे मथे में अगई सूर आ त लठ खणी ॿिनी खां वठां न। दर बंदि करे ॿिनी जूं पुठियूं कुटींदसि। मूं तोबह कई, ज़ारी कई, तूं रुह न बवा जो वात बंदि कर। अदा तो अॼु ॾींहुं ताईं राणा जे उक्तनि सलाहुनि ते हलियो आहे। अॼु ॾींहुं ताईं परायो छा अथई? ॿुधाए मूंखे, अकबर खान जे घर जा फर्श साफ़ कई, थांव मले, मिलियो छा तोखे? अदी जेका इहा सलाह तव्हां ॾिनी न, इहा सिर्फ़ु अदा जी न हुई, इन में तूं बि शामिल हुई। इन जे करे बहितर आहे त तूं सॼो ॾोह अदा सां ॾे न ॾे। इन में तुंहिंजो ॾोह न आहे अदा, मां त राणा जी ॻाल्हि थी कयां। जेको थियो सो उनखे छॾ। बस तूं मूंखे इहो ॿुधाए त मूंखे छा करणो आहे। तूं हींअर जो हींअर वञ ऐं वञी दुआ खे वठी अच। न दी न, हाणे गोराम खान उन दर ते पेर ई कोन रखंदो। तूं वञी तूं दुआ खे वठी आ। उहा तुंहिंजी ज़ाल आहे अदा, तोसां ईंदी, मूंसां न। अदी जेकॾहिं मूं कावड़ कई आहे न त सिर्फ़ु 2 ॾींहं सब्र कर, त जीअं ख़बर पए त दुआ खे मुंहिंजो केतिरो लाचार आहे। हुननि खे तुंहिंजो लाचार न आहे। तूं 2 ॾींहं ते वे या 10 ॾींहं, उहे तुंहिंजे पोयां न ईंदा। तूं रुगो छोरीअ खे मथे तां फेराए ते वठी अच, पोइ ॾिस त हुनखे कीअं था बताल कयूं। पोइ जीअं कुंज पंहिंजे माउ पीउ खां हिसो छिके वरितो न, पर दुआ बि ईअं वठंदी। अदी कुंज ऐं दुआ जे विच में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। जेका कुंज आहे न, इहा वॾी ज़िदी आहे। जंहिं बि ज़िद ते चढ़े थी न, उहो ज़िद या छोरी पूरो थी करे। बाक़ी दुआ, इहा दुआ त माउ पीउ जे अॻियां ॻाल्हाए बि कोन थी सघे। तूं हिन ॻाल्हि खां छुटल आहीं अदा। तूं दुआ खे रुगो हिकु चकर ते वठी अच। दुआ जी ज़बान खे मां कैंची वांगुरु तेज़ करे छॾींदसि। पोइ वही ॾिसजां त कीअं थी पंहिंजे माउ ऐं पीउ जो आराम हराम करे। अदी तूं 2 ॾींहं सब्र कर, ये जेका दुआ है ना पाणे हिते अची पहुचंदी। तू कुछ भी न करे सघंदे अदा। तू सॼी ज़िंदगीअ में पंहिंजो कच्चो घर बि न ठाहे सघंदे। कॾहिं तू मुंहिंजे दर ते पियो हूंदे ऐं कॾहिं पंहिंजी ज़ाल जे दर ते। जेकॾहिं तू पंहिंजे लाइ कुझु करणु चाहीं थो त पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे मुठ में कर, त पोइ वही ॾिसजां त तुंहिंजे मथां पैसनि जी कीअं थी बरसाति थिए। अदी कंदुसि, उहो कुझु कंदुसि जेको तूं अंदाज़ो ई कोन थी लॻाए सघीं। अबा शादीअ में वञी 2 टे ॾींहं बचा आहिनि, तव्हां सदोरी लाइ हिकु लीड़ बि न वरिती आहे। मूंखे तव्हां इहो त ॿुधायो, ॾाज वठंदव बि या न? मासी अधी जो ॾाज वठंदासीं, बाक़ी तूं छा थी सम्झी त अधी खे 3 कपड़नि में रवानो कंदासीं। कॾहिं वठंदव? शादीअ वारे ॾींहुं? अदा मासीअ खे शहर घुमण जो वॾो शौक़ु आहे, तंहिंजे करे मासी खे 50 रुपया खनि ॾे
त शहर घुमी जे अदी जे लाइ ॾाज बि वठी अचे। अबा मां के नए ॿार जे लाइ टाइगर एरोसोल जो करे डेंगू और रेंगने वाले कीड़े मकोड़ों का मुकम्मल सफाया 400 और 500 ml के साथ टाइगर लोशन बिल्कुल फ्री। टाइगर जिसका वठण कोन वेंदसि जो तव्हां 50 रुपए जी ॻाल्हि पिया कयो, हिते लखनि में ख़र्च ईंदो। मासी तुंहिंजो साह न वञे, तोखे लख ई मिलंदा। अधु तोखे छा चयो 50 रुपया, दादो सुल्तान बि तोखे 50 रुपया ॾेई मोकिलींदो ॾाज वठण लाइ। अबा मूं तो भां कई, तव्हां ॼाणो तव्हांजा कम, तव्हांखे जेको बि कमु ॿुधाए फुज़ूल जी ॻाड़ी वेठा हणंदा आहियो पहिरियों, उबता जवाब ॾींदा आहियो। जेसिताईं माण्हू बेज़ार थी पंहिंजा वार पटण शुरू नाहे कंदो, तेसिताईं तव्हां हुनखे मुंहुं सिर जो जवाब बि नाहे ॾींदा। अॼु मूं ग़लती कई जो तव्हांखे सदोरी जे ॾाज जे लाइ चयमि। हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु, ॾाज वठो या न तव्हांजी मर्ज़ी। मासी ॻाल्हि त ॿुध, चई त असांखे थी, पर तूं बि बिना बेरे कले त केतिरो ॻाल्हाए वई। मासी ही तोखे अजायो छितो था कनि, तोखे जेतिरा पैसा खपनि सुभाणे मां तोखे ॾींदुसि, तूं सॼो सामान वञी वठी अच।